बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स। सिंध जा मोती मटियारी चैप्टर आऊं तव्हांजो पंहिंजो इमरान अली। अॼु जेको असीं प्रोग्राम करे रहिया आहियूं इंतिहाई ॾुख बि चई सघूं था, सहाफ़ती जी दुनिया में असीं हुनखे नुक़सान बि चई सघूं था। शायदि ख़ासि करे यकीनन काफ़ी दोस्त हुनखे सुञाणंदा हूंदा, जेके दोस्त हुनखे न सुञाणंदा हूंदा त उन लाइ आउं हुनजो तारुफ़ कराए छॾियां। शायदि ख़ासि उॾेरोलाल स्टेशन महरान टीवी जो रिपोर्टर त हो, पर हिकु सीनियर जर्नलिस्ट पिणु हो। उनजे ओचिते विछोड़े ते अॼु सोचियोसीं त हिकिड़ो ताज़ियती प्रोग्राम कयो वञे, ताकी दोस्त जेके उन्हनि जी हेल्प करणु चाहिनि था, जेके उन ताईं पहुचणु चाहिनि था, त उन्हनि खे बि हिकिड़ो बूस्टअप मिले। मूंसां गॾु मटियारी जी सियासी समाजी शख़्सियत पीर अली शेर सरहदी। अस्सलाम वालेकुम। ठीकु आहे, ख़ैरियत आहे सर? तव्हां ज़ाहिर है शाहिद ख़ाशकली जे जनाज़े वग़ैरह में विया हो। शाहिद ख़ाशकली खे पहिरीं त तव्हां केतिरो सुञाणो था ऐं उनजी जेका ओचितो विछोड़ो आहे उन सां हाल केतिरो मटियारी ज़िले जी सहाफ़त में थींदो, उन जे बारे में ॿुधायो। महिरबानी तव्हांजो। शाहिद नौजवान हो, हिकिड़े ग़रीब घराणे सां तालुक़ रखंदो। हिते कदुर जो बसि आणी चाणी वारो घराणो, आणी चाणी माना आई रोज़ी त दिल ॿरी। हुनखे शौक़ु सहाफ़त जो ॾाढो हो। काफ़ी साल अॻु में जीएम बाबू सहाफ़त में आंदो, सहाफ़त में पंहिंजो पाण जो किरदारु जेको अदा कयो उहो बिला तफ़रीक़ गैर जानिबदार थी, न कंहिंजी बुर थियो, न कंहिंजा जीअं अॼुकल्ह सहाफ़ियुनि कापियुनि में इहो आहे त कंहिंजे हाउसनि जा सां वाबस्ता थी वेंदा आहिनि, पर हू हिकिड़ो न्यूट्रल थी हुन हिकिड़ो सहाफ़त कई। सहाफ़त में हुन सुठो पंहिंजो हिकिड़ो किरदारु अदा कयो ऐं ग़रीबी हूंदी हुई। हालांकि एतिरे क़दुरु जो दोस्त या सभु चवंदा हुआ तूं रोज़गार ते विया, उहा त सभु ॻाल्हि सही आहे, पर जेकॾहिं असीं हीअ जेका ख़िदमत जो जेको मूंखे थियो आहे शौक़ु आहे, ऐं जेकॾहिं हिन खां पासे थींदो त आउं रही कोन सघंदुसि। शायदि हिकिड़ो अजीब माण्हू हो, हुन गुरबत हुई। असां वटि सिंधी क़ौम लाइ मशहूरु आहे त मुर्दा परस्त क़ौम आहे, पर जीअरे हूंदे जॾहिं वेठो आहे कसम परसी जी हालत में रहे थो, तॾहिं बि असां इहो कोन ॾिठो आहे त पोइ असां हुनजे लाइ कुझु करे सघूं। उन में असीं सभु जवाबदार आहियूं। बिल्कुलु ख़ासि तौर ते असां त ख़ैर हिकिड़ो समाज जे वर्कर जे हिसाब सां, पर ख़ासि तौर ते असांखे ॾुख थींदो आहे सहाफ़ती हल्कनि में त शायदि हिकिड़े अरसे खां वठी एॾो बीमार रहियो आहे, गुज़िरियल 2 साल 1.5 साल खां वठी। एतिरो टाइम थी वियो बीमारी जो? पोइ वरी ठीकु थी वियो, वरी हींअर तबियत ठीकु थी कोन्हे, वरी खणी आहे। काफ़ी मरतबा अस्पतालुनि में धिका खाधा करे पोइ कुझु सहाफ़ी जेके दोस्त हुआ के उॾेरे स्टेशन जा हुआ, उन्हनि वीचारनि महिरबानी कई, पोइ पंहिंजे थ्रू पंहिंजा तालुकात जे बदिले ते डॉक्टर खां वठी विया की नवाब शाह जी कराची। बहरहाल में इलाजु हलियो पियो, इलाजु कयो पियो। ऐं कल्ह बि कल्ह राति जो जेको टियों ॾींहुं जेको ऑपरेशन थियो आहे सो कामयाबु थियो। सही। उन खां पोइ जेको अटैक थियो आहे, हार्ट अटैक जेको थियो उन में वफ़ात थी आहे। तो बहरहाल इहो संदन विछोड़ो जेको आहे तमामु हिकिड़ो फर्ज़ंद नंढो आहे। अच्छा, 3 ॾींहं अॻु में संदन न्याणी ॼाई आहे। अच्छा, 3 न्याणियुनि जो हिकिड़े पुट जो वालिद जो ऐं उनजो विछोड़ो जेको आहे 3 न्याणियूं मासूम यतीम करे थियनि थियूं, हिकिड़ो बचिड़ो यतीम थिए थो। इन जे लाइ बड़ा ठीकु आहे, असां मुर्दा परस्त क़ौम आहियूं, असांखे हुनजे जीअरे त कुझु कोन करे सघियासीं, कम अज़ कम असां बजाए हिनजे ख़ाली पोस्टूं रखण जे असांखे घुरिजे थो हुनजे लाइ कुझु न कुझु अहिड़ो को ज़रिए माश को ठाहियूं जेसि ताईं नंढड़ो आहे या नंढड़ियूं आहे इहे किथे किथे पेर ते बीह सघनि या कुझु करे सघनि। इहो असां सभिनी खे छाकाणि इहे तकलीफ़ूं सभिनी खे अचनि थियूं। अहिड़ा कई सहाफ़ी असांजा ग़रीब सहाफ़ी वीचारा हलियल आहिनि, बीमारीअ में पिया हुआ। असांजे हुते मटियारी में सलीम कुंभार हो, कंवर हो, उहो गुज़ारे वियो। अहिड़ा कई जेके गुरबत ते में विया हलिया आहिनि, त इहे तमामु घणो हिकिड़ो ॾुख जी ॻाल्हि आहे। असीं नथा चाहियूं त जेकॾहिं अॼु जेकॾहिं शाहिद जे असीं जनाज़नि ते बि वञूं, हुनजी फातिहाऊं बि करियूं, हुनजे लाइ पोस्टूं बि रखूं, म्यूज़िक वारियूं पोस्टूं रखूं, ॾुखोयल म्यूज़िकनि वारियूं रखूं था, यार इन में फ़ाइदो कहिड़ो असांखे आहे? न असां कुल पढ़ूं, न असां हुन लाइ क़ुर ख़ानी करायूं था,
वो कुरान खानी भी थींदी, कुल भी थींदा, सभु कुझु कंदा, उनजा माइट आहिनि, उहे सभु कुझु कनि पिया। उहो उनजो पंहिंजो मरूम को एॾो वॾो को पैसे वारो या ॿ नंबरी को माण्हू हो कोन जो हुनजा गुनाह के जन, हुनजी गुरबत ई हुनजी बख़्शिश आहे। हुनजी जेका बीमारी बि साईं हुनजा गुनाह धोए, जेके हल्का फुल्का हूंदा हुआ से धोपिजी विया। पर कम अज़ कम असांखे इहो फर्ज़ थो थिए, लाज़िम थो थिए त जेके साफ़ ई हल्का आहिनि उन्हनि खे घुरिजे अॻियां अचनि। ऐं जीअं असां सभु गॾिजूं था, असां वटि था दोस्त चवंदा, सभु चवंदा साईं असांखे एहतिजाज करणा आहिनि, फलाणे वॾेरे वटि वञी था, फलाणे वटि वञी था, असांखे एहतिजाज करणा आहिनि, असांखे माण्हू खपनि, टाला खपनि, भरिजो वेंदा, जल्दी खां प्रोग्राम कयूं था, लखे रुपया हज़ारे रुपया वॾेरनि ऐं जेके सरंदी वारा माण्हू आहिनि उन्हनि खां असीं वठूं था, त अहिड़े नमूने सां हिकिड़ो अहिड़ो को स्पेशल फंड क़ाइमु करे सभु गॾिजी अचे हिकिड़ी टीम ठाहिनि, जे बुनियाद ते साईं सहाफ़ती तंज़ीमुनि में ये ऑलरेडी फंड आहिनि न, उहे आख़िर फंड केॾां था वञनि। चलो इहो हिकिड़ो ॿियो बि साईं हिनजे अगरि पाण पवंदासीं त अॻियां हलिया वेंदासीं, ॻाल्हि खे अॻियां वधाईंदा त तव्हां माशाल्लाह हुनजे जनाज़े में बि वियो ऐं हुनजी ताज़ियत लाइ बि वरी बि तव्हां वियो। तव्हां मुंहिंजे JWC जो हिकिड़ो तव्हांजो आहे तंज़ीम आहे, उन जा तव्हां नाइब सदर आहियो। तव्हां मूंखे रुॻो एतिरो ॿुधायो त तव्हां पंहिंजी तंज़ीमी तौर ते हिननि ॿिनि ॾींहंनि में हुन लाइ छा कयो आहे? असां मूंखे त आऊं पाण उहो बीमार पियो आहियां, जी बहरहाल असांखे जीअं ख़बर पई राति जनाज़े ते पहुतासीं, अॼु असां अर्जेंट हंगामी तौर ते और मीटिंग कई त जेको असां दोस्तनि खां पाण खां पुॻो पोइ कुझु न कुझु माशी तौर ते राशन जो असां बंदोबस्तु कयोसीं। ज़बरदस्त। ऐं असां खणी तव्हांखे बसि छा कंदासीं, हिकिड़ो नज़रानो बि नथा चई सघूं, पर हक़ीर हिकिड़ो ख़ाली हथनि वञण खां सुठो आहे त कुझु न कुझु माना इहो तव्हांजे JWC प्लेटफॉर्म तां ठीकु आहे। राति तव्हां जॾहिं जनाज़े नमाज़ में वियो, छा था सम्झो को सहाफ़ती तंज़ीम जो को मरकज़ी रहनुमा या को मरकज़ी को माण्हू या अहिड़ो को वॾो माण्हू तव्हां हुनजे जनाज़े में ॾिठो? वॾी उमिरि वारा त जाम ॾिठा, बुज़ुर्ग सियासी तंज़ीमूं ऐं हिनजी जेके जर्नलिस्ट तंज़ीमूं जेके आउं सम्झां थो जेके नाले मात्र न आहिनि, ज़िले तहलके मटियारी जा तक़रीबन त हुआ, ठीकु आहे, ख़ासि तौर ते मीडिया हाउस हुई, ठीकु आहे, उडेरो स्टेशन, उडेरो लाल, ये सभु सहाफ़ी असांजे दोस्तों खे ओचितो जो मौतो हालांकि ॾींहं खां बि हलियूं पई पोस्टूं बि हलियूं सर। हैदराबाद ऐं उडेरो लाल में एॾो वॾो फ़र्क़ु न आहे सर। मिसाल जे तौर मतिलबु मिसाल जे तौर अगरि को हाला में या को भिटशा में को वॾो माण्हू गुज़ारे वञे हा ऐं हैदराबाद मां सम्झा थो गाॾियूं भरी भरिजी अचनि हा, छा था सम्झो इहा हिकिड़ी माना तव्हांजी ॻाल्हि वाक़ई असां मुर्दा वाक़ई मुर्दा थी विया आहियूं साईं? तव्हां सम्झो कोन, मुर्दा परस्त क़ौम आहियूं हुनसीं। आऊं तव्हांखे अजीब ॻाल्हि ॿुधायां, हाजी अब्दुल रज़ाक मेमण जी मटियारी ज़िले जी बि अज़ीम शख़्सियत हुई, अलाह साईं हुनखे जन्नत में जॻह ॾियो। मटियारी जे माण्हू मूंखे यादि थो पए, हिते असांजे पाड़े में अकवाणी फैमिली थी, नज़र महमद जी घर वारी हुई, डायलिसिस में इमरजेंसी दाख़िल थी। मूं राति जो 12 बजे मूं वटि लंघुसि, मां मेड़ो कयो छा आहे कि इमरजेंसी में असांखे एम्बुलेंस न पई मिले, तो असीं खणी अचूं, असांखे पैसो एतिरो न आहे, 15,000 20,000 उन टाइम में 15,000 10,000 रुपया एम्बुलेंस वारनि खे घुराए, जेके तैराती थियूं हलनि, एदी हुजे अल ख़िदमत हुजे या ॿियूं जेके बि हलियूं पियूं, अलाए कहिड़ी कहिड़ी एम्बुलेंस वारनि जो तैराती जेके उन्हनि चयो असां तेल बि करिणो, हाणे तेल किथां वीचारा मिसकिन आहिनि। गवर्नमेंट इवन एतिरे क़दुरु जो हैदराबाद सिविल अस्पताल में उनखे एम्बुलेंस न कई वई आहे। पोइ हिते आया वीचारा ॾाढा परेशान हुआ। पोइ मूं उते मूंखे ख़बर पई त हाजी साहब मेमण इत्ताद जे तरफ़ां जी एम्बुलेंस आहे, बीठल आहे। पोइ हाजी साहब खे मूं फोन कयो, हाजी साहब चयो आहियां कराची मां अचां पियो, नूरियाबाद क्रॉस कयो अथमि, मसइलो छा आहे? एम्बुलेंस आहे पर ड्राइवर आहे कोन, ड्राइवर जो अलाए घर में को परेशानी थी आहे छा, वियल मोकल ते वियल आहे। ऐं छाजे करे ॻाल्हि इहा त आहे मिसकिन आहिनि, ऐं असां पाण जेके फाइनेंशियली एतिरा ताक़तवर कोन आहियूं, अवां वटि हाजी लफ़्ज़ इहे चया त वॾो माण्हू त पंहिंजी गाॾी में वञी पहुचंदो, एम्बुलेंस आहे न मिसकिन जेके बे पहुचे। बिल्कुलु बिल्कुलु, तव्हां घबरायो न। उन महिल हिन फोन कयो हैदराबाद में, मुंशी खे फोन कयो, मुंशी 10,000 खणी करे ॿिए ड्राइवर जे घर में पहुतो आहे, उनजे घर में उन राशन जा पैसा ॾेई उन ड्राइवर खे खयो आहे, वठी मटियारी पहुतो आहे, एम्बुलेंस कई आहे। एम्बुलेंस में पेट्रोल CNG जेका बि हुन विधी आहे, उन खां पोइ एतिरे क़दुरु ड्राइवर खे पाबंद कई त हिनखे दाख़िला कराए बिस्तर वठाए जेकॾहिं हुनखे
फाइनेंशियली तौर ते पैसे जी ज़रूरत हुजे उहा बि ॾेई पोइ अची जान पिया अचे अहिड़ो माण्हू राति जो 2 टी बजे गाॾियूं ख़राब थियनि ऐं फोन करियां भाई साहब ही गाॾी ख़राब थी वई फैमिली सां गॾु शहर जी राति में कॾहिं दीनार छा अलाए किथे किथे सुञनि रोडनि ते हालतूं ख़राब पर हाजी साहब पाण गाॾी खणे उन्हनि फैमिलियुनि खे पंहिंजे मिचा सम्झो खणियो अचे ते विहारियो गाॾियूं ठारायो अहिड़े माण्हू अज़ीम माण्हू खे जंहिं माण्हुनि खे हिते ॻाल्हाइणु सेखारियो जंहिं आम माण्हू खे कंध खणी ॻाल्हाइणु सेखारियो आहे जे हिते माना जिनखे असीं चवंदा सहे जी खल जंहिं क़ौम खे हिकिड़ो आम माण्हू चयो हूंदो उन सहे जी खल खे माना कंध खोले मुछ मरोटे हलाइण जे करे सेखारियो त इहो हाजी अब्दुल रज़ाक मेमण जूं महिरबानी पर अॼु ताईं आउं त अफ़सोस थो करे दुख थो करे अहिड़ी अज़ीम शख़्सियत अॼु ताईं मटियारी खे न सहाफ़िन न समाज सुधारकनि न सियासतदाननि न वापारियुनि न मेमण इताद वारनि कंहिं बि अॼु ताईं न मेमण कम्यूनिटी वारनि न उन्हनि माण्हुनि कामरेडनि जिन जूं रैलियूं लंघनि त उन्हनि रैलियुनि जा ख़र्च हाजी अब्दुल रज़ाक खणंदो उन्हनि जो कैंपो हाजी अब्दुल रज़ाक खणंदो उन्हनि जा गुल मानियूं पाणी हर शइ जेका इंतज़ाम हाजी अब्दुल रज़ाक करण वारो उन्हनि खे पुछण घुरिजे न सियासत न समाजत न सहाफ़त न वापारियत कंहिं बि भेण बि अॼु ताईं हाजी साहिब जी यादि में को मेड़ा कोन करे सघिया हिन मटियारी इन खां वधीक ई मुर्दा परस्त क़ौम कहिड़ी हूंदी ऐं हाली इहो त बहस वाक़ई इलाही वॾो थींदो पाण अहिड़े नमूने शायदि त हिकिड़ो वीचारो मिसकीन माण्हू हो अच्छा साईं मूंखे जेसिताईं ख़बर आहे त जेको हैदराबाद यूनियन जर्नलिस्ट आहे उन जो बि ही उहिदेदार हो या हिन बारे में ख़बर कोन्हे इहा मूंखे कान्हे ख़बर पर ज़रूरु हुअणु त घुरिजे अब्दुल गफूर हिंगोरो आहे उॾेरोलाल जो सीनियर सहाफ़ी आहे उनखे लाइन ते था आणियूं ऐं उन खां कुझु ॻाल्हायूं था वधीक तफ़सील पाण उन खां पुछूं था उन खां पोइ असांजो मटियारी महरान टीवी जो सीनियर रिपोर्टर ऐं ज़िलई रिपोर्टर बाबू ख़ाशकरी उनखे बि लाइन ते ईंदो। अस्सलाम वालेकुम गफूर साईं सर सिंध जा मोती मां ॻाल्हायां थो तव्हांखे वेलकम थो चवां पंहिंजे प्रोग्राम में अॼु शाहिद ख़ाशकली ते असीं ताज़ियती प्रोग्राम था कयूं शाहिद जे बारे में कुझु ॿुधाईंदो त तव्हां कीअं ॾिठो शाहिद खे जी वाह इमरान शायद एॾो तकलीफ़ तमामु सुठो साफ़ इहो वक़्तु जर्नलिस्ट हो उन थोरे वक़्त में पंहिंजो नालो चमकायो ऐं उन खां पोइ मुख़्तलिफ़ अख़बार में हुन कमु कयो उन खां पोइ वरी महरान टीवीअ ते कमु कयो इलाइक़े जे इशूज़ ते मसइलनि खे बहितर नमूने कवरेज कंदो हो फील्ड में वेंदो हो फ़ौज जा मसइला हुजनि या बुनियादी इशूज़ हुजनि उनखे उन तमामु बहितर नमूने हाईलाइट कयो ज़बरदस्त अच्छा गफूर साईं हैदराबाद यूनियन जर्नलिस्ट जेका तंज़ीम आहे उन जो बि को उहिदेदार वग़ैरह हो या अहिड़ो कुझु न हो जी हा यूनियन ऑफ जर्नलिस्ट जेका हैदराबाद जी आहे उन जो ई मेंबर हो असां सां गॾु ऐं उनजो ज़िले ते उहिदेदार हुउसि अॻे पहिरीं पीरियड में वरी हींअर असांजा हुते बदोस्त ॿिया हुआ फज़ुल बलोच ऐं फ़कीर सिकंदर उहे बि उहिदेदार हुआ मुसलसल असां सां कंटिन्यू मेंबर ठहो रहियो ऐं उन खां पोइ जॾहिं साल अॻु बीमार थियो तॾहिं बि असांखे यूनियन ऑफ जर्नलिस्ट जेके मर्कज़ी लाला रहमान समूह ऐं तमामु असांजी बहितर नमूने शायदि जी माली मदद बि कई या हुनजे अस्पतालुनि ताईं तमामु कोऑपरेटिव बहितर नमूने कयो अच्छा शाहिद जे जनाज़े नमाज में का मरकज़ी क़यादत मौजूद हुई या न शाहिद जे जनाज़े खां पोइ मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा साफ़ दोस्त हुआ पर यूनियन जर्नलिस्ट जे तरफ़ां असांजे रजब गुलज़ार आयो जेको यूनियन जो हैदराबाद ज़िले जो मेंबर आहे तौर मेंबर बि आहे ऐं असांजे मटियार ज़िले जो उहिदेदार बि आहे उहो हुते जनाज़े नमाज में नुमाइंदगी तौर शिरकत कई माना नुमाइंदे माना बाक़ी हुतां ख़ालिद खोखर साहब लाला रहमान समूह आहे जानी ख़ाशकरी आहे या ॿिया जेके हैदराबाद जा उहिदेदार उन्हनि मां सर केरु न आयो जी उन्हनि मां मुंहिंजो केरु न हैदराबाद मां केरु शिरकत न कई हुई न हैदराबाद मां कंहिं बि मर्कज़ी क़यादत शिरकत न कई अच्छा ताज़ियत लाइ भला को ॿियो को हिननि जे तरफ़ां को वफ़्द वग़ैरह हैदराबाद यूनियन जर्नलिस्ट जे तरफ़ां आयो आहे अञा ताईं या अञा कुझु केरु न आयो आहे न यूनियन ऑफ जर्नलिस्ट जो असांजो जेको रजब गुलज़ार आहे जेके असांजा ॿिया सर उहो त मक़ामी आहे न हुनजो त हुअं ई फ़र्ज़ु अचनि सरकार उहो त हुअं ई मक़ामी आहे हुनजो हुअं ई फ़र्ज़ु अचनि चलो बहरहाल उहा हिकिड़ो साइड ते था मैटर कयूं साईं छा था सम्झो गफूर साईं शाहिद जी वञण खां पोइ उनखे उनजी फैमिली खे उनजे ॿारनि खे केतिरी सहायता जी ज़रूरत आहे ऐं कीअं उनजी मदद कई वञे जेको साहब शाहिद ख़ाशकरी हो बेसिकली तो वीचारो ग़रीब खां ताल्लुक़ रखंदो हो ऐं हुनजी माली पोज़ीशन अॻे खां तमामु घटि हुई पर हाणे जॾहिं हू वियो हुनजो घर ख़ाली थी वियो आहे ऐं उहो ई अहम अॻवान हो जेको हुन घर खे हलाईंदो हुनखे 4 नियाणियूं हिकिड़ो पुटु हो
जेको जंहिंजो सॼो घर जो जेको सिस्टम हलाईंदो उहो शाहिद ख़ान खे ॾियंदो ऐं हिन वक़्तु हुनखे माली ज़रूरत तमामु वॾी पैमाने ते हुनखे ज़रूरत आहे त जेतिरी बि हुनजी माली मदद थी वञे उहा घटि आहे। महिरबानी गफ़ूर, तव्हां टाइम ॾिनो असांजे प्रोग्राम खे, वॾी महिरबानी। महिरबानी, थैंक यू। GM बाबू ख़ाशकली, हाँ असीं उन्हनि खे बि लाइन ते आणींदासीं। ज़ाहिर आहे ज़िले मटियारी जा असांजो ब्यूरो चीफ बि आहिनि, उन्हनि खां पुछंदासीं त कीअं ॾिठो उन्हनि शाहिद खे ऐं कहिड़ा तालुकात हुआ शाहिद सां, कंहिं तरह मतिलबु हिकिड़े जूनियर हो त हुननि जो ज़ाहिर आहे हर हिसाब सां बाबू आउं सम्झां थो हिकिड़ो सीनियर जर्नलिस्ट आहे मटियारी जो, सो हुन सां ॻाल्हाईंदासीं पाण। अभी अपना बनाने के लिए स्टार 3 दबाएं। अस्सलाम वालेकुम बाबू भाई। हेलो, हाँ बाबू भाई, इमरान मेमन थो ॻाल्हायां सिंध जा मोती खां। ख़ुशि आहियो, ठीकु आहियो? बाबू साईं, तव्हांजो दोस्त शाहिद ख़ाशकली जो ओचितो विछोड़ो, उन ते हिकिड़ो ताज़ियती प्रोग्राम मूं कयो आहे, त मुंहिंजो तव्हांजा तासुर वठूं कुझु उन लाइ। कीअं तव्हां शाहिद ख़ाशकली खे ॾिठो ऐं कॾहिं खां रिपोर्टिंग जी दुनिया में आयो हो? सही महिरबानी भावनान के लिए जे हवाले सां तव्हांखे कुझु ॿुधायूं। महिरबानी जी बिल्कुलु तव्हांजा ॿुधाईंदो त शाहिद ख़ासकली मुंहिंजो दोस्त तक़रीबन 10 सालनि खां मुंहिंजो दोस्त हो। 2018 में ही हिते मीडिया हाउस असांजो मटियारी मीडिया हाउस ते जेको हुते ईंदो हो मूं वटि, उते वीचारो कचहरी कंदो हो। उन दौरान हिनखे मूं चयो त तूं सहाफ़त में थी, तो बि टैलेंट पाए, हुन में एॾो टैलेंट हूंदो जो माना हिकिड़ो बहिराड़ीअ जे इलाइक़े जो माण्हू थी करे ऐं एतिरो जेको तइलीमी याफ़्ता कोन हो, पर हुनजो हिकिड़ो दिमाग़ अलाह जे तरफ़ां एतिरो जेको खुलियल ज़हन हुनजो हूंदो जो हू माना वॾी जेको हुनमें स्ट्रगल हूंदी हुई। पोइ हुनखे हू हिकिड़ी अख़बार खणी ॾिनी, पोइ हू उन उते ई जेको सहाफ़त जी शुरूआति कई ऐं मुसलसिल जेको सो मूं हुनजी किथे किथे जेका ज़रूरत हुनखे हूंदी त उते आउं हुनजी रहनुमाई कंदो हुउसि ऐं तमामु ई थोरे अर्से में 2018 जी ॻाल्हि रही आहे, तव्हांखे ॿुधायां पियो। 2018 में जेको सो ही जेको असां वटि आयो हो, उन खां पोइ हिन तमामु ई जेको असांजो प्यारो दोस्त आहे हाफ़िज़ इम्तियाज़ अली चन्ना, ARY जो रिपोर्टर आहे, असांजो भाउरनि जहिड़ो दोस्त आहे। उहे स्टेशन प्रेस क्लब जे हवाले सां हुनखे मूं चयो यार ही मौलाई माण्हू आहे वीचारो, ॻोठा अचे थो, हुनखे शौक़ु आहे, इंट्रस्ट आहे सहाफ़त करण जो। हिनखे तव्हां पंहिंजे जेको स्टेशन वारो प्रेस क्लब आहे उनमें जेको हुनखे तव्हां मेंबर तौरु शामिल करियो त हीउ जेको तमामु तव्हां लाइ बि बहितर थींदो। हुनखे बि जेको हिकिड़ी मौलाई ग़रीब मिसकीन माण्हू हो साईं, पोइ उते खां तमामु ई हिकिड़ी ज़बरदस्त जेको थोरे अर्से में सहाफ़त जो नालो कमायो। साल खनि तक़रीबन हिन आख़िर में मेहरान TV स्टेशन जे रिपोर्टर तौरु जेको ख़िदमत सर अंजाम ॾिनियूं। ऐं अचानक हिनजी जेको तक़रीबन साईं जेको हुनखे तकलीफ़ हूंदी हुई वीचारे खे, ही बीमारी जे बेसरे भेड़ो थी वियो। जेके दोस्त असांजा कुझु सहाफ़ी असांजी यूनियन ऑफ जर्नलिस्ट वारनि जी मदद, के दोस्तनि जी मदद, असां जेको हुनखे कराची जेको हैदराबाद खां वरी कराची जेको शिफ्ट कयो, पर अलाह जो शुक्र जो हू हिते तयार थी जेको आयो। हिन वक़्तु जेको वरी कुझु ॾींहं पहिरीं हिनजी तबियत ख़राब थी वई ऐं जेको ही तमामु वॾो जेको वाला 4 न्याणियूं आहिनि साईं, 2 ॾींहं पहिरीं हिनजी न्याणी जेको जनम वरितो हो घर में। 4 न्याणियूं, हिकिड़ो पुटु आहे, नंढा मासूम आहिनि वीचारा, जेको ॿार सगीर आहिनि। तमामु इंतिहाई हुनजी तव्हां घर जी हालति ॾिसंदो इंतिहाई ख़स्ता हालत आहे ऐं इंतिहाई मूंखे सदमो पहुतो आहे त उहो असांजो प्यारो भाउ हो, मुंहिंजो प्यारो दोस्त हो, तमामु ई बहितरीन टैलेंटेड जेको सहाफ़ी आहे। तव्हांखे इहो ॿुधाईंदो आहे त ही अख़बारूं जेके हूंदियूं पंहिंजी केतिरी मुख़्तलिफ़ अख़बारूं जेको सॼियूं जेको टाइप कंदो हो, सॼी अख़बार माशाअल्लाह, ऐं उन जा राति जेको पंहिंजे हक़ हलाल जो हुनखे जेके जेको मिलंदो हुनजो घर जो गुज़र सफ़र हलंदो हो। हिन वक़्तु हुनजे विचोड़ ते आऊं हिकिड़ो तव्हांजे हिन तसलसल हवाले सां तव्हांजे माना ते त दोस्तनि खे आउं गुज़ारिश कंदुसि ऐं जेके सहाफ़ी असांजा दोस्त आहिनि मटियारी ऐं ज़िले जा जेके सियासी समाजी शख़्सियतूं आहिनि, त हिनजे जेका घर जी जेके घर जा हालात आहिनि ख़राब आहिनि, महिरबानी करे हुननि जी मदद थी वञे। ऐं DC साहब खे ख़ुशी तौर ते तमामु बहितरीन साहब आहे हिन वक़्तु, हुनखे बि आउं गुज़ारिश कंदुसि, इंफॉर्मेशन डिपार्टमेंट खे गुज़ारिश कंदुसि, असांजी सहाफ़त जी जेके तंज़ीमूं आहिनि मुख़्तलिफ़, उन्हनि खे असीं गुज़ारिश कंदासीं त हिनजी जेको
जेका पोयर आहिनि जेके बच्चा आहिनि उन्हनि जी जेको वाह कयूं। बहितरीन 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 तमामु ज़बरदस्त बाबू भाउ ॾाढी वॾी सुठी मतिलबु तव्हां सम्झां थो त साफ़ हिन खे सलाह बि ॾियो पिया पंहिंजे दोस्त जी जे लाइ हिकिड़ी अपील बि कयो था। अच्छा बाबू सम्झो था त कंहिं का हिकिड़ी नंढड़ी कमेटी तव्हांजे तरफ़ां या तव्हांजी यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे तरफ़ां अहिड़ी ठाही वञे जेका हिननि जे कमनि खे परसू करे ऐं इहो पंहिंजो इंफॉर्मेशन डिपार्टमेंट में बि ॻाल्हाए DC सां बि ॻाल्हाए ऐं जेतिरो जल्द थी सघे शायदि ख़ासि करे जी पोइरनि लाइ कुझु न कुझु करे वठे। जी जी बिल्कुलु सही, बिल्कुलु ॻाल्हि सही कई आहे। इन हवाले सां असां राति जॾहिं हुते हुनजे जनाज़े नमाज़ में शिरकत कई जी जी उन दौरान ई जेका असांजो दोस्त आहे असांजो हाफ़िज़ इम्तियाज़ चना आहे, अब्दुल गफ़ूर गोरो आहे, दोस्त हुआ मटियारी दोस्त हुआ, उन्हनि ते ई असां जेको तइ कयो त यार पीछे खां पोइ फौरी तौर ते दोस्त इंफॉर्मेशन जा ऐं दोस्त जेके सहाफ़ी उन्हनि खे रिक्वेस्ट कंदासीं या सरकार जे डिस्ट्रिक्ट जेको डिप्टी कमिश्नर आहे उनखे रिक्वेस्ट कंदासीं त भई हिन जेको वज़ीफ़ो मुक़ररु कयो वञे हर महीने जो त हिननि खे 20-25,000 30,000 जो वज़ीफ़ो मुक़ररु कयो वञे त उन्हनि खे जेको ज़िंदगी गुज़ारण थिए थो सहूलियत थींदी ऐं हिकिड़ो नेकीअ जो कमु आहे। तमामु ज़बरदस्त उमेद कयूं था बाबू साईं त इंशाल्लाह इन ॻाल्हियुनि ते अमल जल्दी ई थींदो ऐं इंशाल्लाह कुझु न कुझु शायदि लाइ दोस्त करे वठंदा इंशाल्लाह। महिरबानी बाबू भाउ तव्हां टाइम ॾिनो पंहिंजो वॾी महिरबानी साईं। आख़िरी हिकिड़ो ॿ सवाल करे पंहिंजे प्रोग्राम खे वाइंड अप कंदासीं। सम्झो था त जेके ॻाल्हियूं थियूं आहिनि उन ते जल्दी अमल थींदो थियणु घुरिजे। मतिलबु राति बाबू भाई वारासीं सभु वेठासीं पाण में जेकी ॻाल्हि कई अथई शायदि जो ॾुख सभिनी खे आहे। बिल्कुलु हर माण्हू खे हर सहाफ़ी समाजी जेके वञे तूं ग़रीब हो पर एर पंध वारो वॾी ॻाल्हि इहा त तॾहिं मुड़ुसु माण्हू हे ग़रीब हो भले तव्हां जेकॾहिं विया ॾिया हुननि न मूंखे यादि आहे असीं मिलिया आहियूं 2-3 दफ़ा हलंदे मिलिया आहियूं न छॾे बग़ैर कोल्ड ड्रिंक जे न छॾे बग़ैर न कॾहिं कोन थींदो। इहो तमामु हिकिड़ो अजीब हिकिड़ो कमाल जो माण्हू अहिड़े माण्हूअ खे साईं विसारे नथो सघे पर इन लाइ करणु घुरिजे। त राति इहो सभिनी दोस्तनि जो हो ऐं असांजे जेको JWC जे तरफ़ां बि जेको कयो वियो जेका मिठ जेका बीठल पाणी में पत्थर सभिनी साहब भाउरनि खे ॾुख आहे ऐं इंशाल्लाह गॾिजी कंदा सभु ऐं भला गॾिजी न कनि पंहिंजे तरफ़ां बि जेका उन जी सहायता कनि ऐं उन खां पोइ वॾी ॿी ॻाल्हि ॿुधायां त साईं असांजो MPS साहिबु मखदूम फ़खुर ज़मा साहिबु जी उन्हनि बि ॾुख जो इज़हार कयो आहे ऐं उन सां जेको राब्ता थिया आहिनि त उन्हनि पाण बि इहो चयो आहे त इंशाल्लाह ताला अलाह से कंदो त गवर्नमेंट जे तरफ़ां बि को न को इंशाल्लाह ताला शायदि मरूम जे बचण लाइ कुझु न कुझु रस्तो खुलंदो इंशाल्लाह। महिरबानी पी साईं तव्हां टाइम ॾिनो क़ीमती वक़्तु पंहिंजो ॾिनो छो जो शॉर्ट नोटिस ते ही प्रोग्राम जो इरादो थियो हाणे ॿियो त आउं कुझु न पिए करे सघियसि शायदि लाइ पर पंहिंजे तरफ़ां मुंहिंजी इहा कोशिशि आहे त भला असांजे प्रोग्राम जे थ्रू ई कुझु न कुझु माण्हू ताईं को पैगाम पहुचे। व्यूअर्स ज़ाहिर आहे प्रोग्राम ताज़ियती हो हिकिड़ो सम्झो त इन उमेद इहा कंदसि त दोस्त ॿियो कुझु नथा करे सघनि त हिन प्रोग्राम खे शेयर ज़रूरु कंदा। कंहिं हिकिड़े हुकूमती नुमाइंदे वटि ही प्रोग्राम जी को क्लिप बि पहुची वियो ऐं हुनजे दिलि में का अहिड़ी ॻाल्हि अची वई त थी सघे थो त शायदि जो कुझु भलो थी वञे ऐं उहो उन्हनि दोस्तनि सभिनी जी इहा कोशिशि हूंदी त इन उमेद सां ख़ुदा खे चवां पियो त मुंहिंजे प्रोग्राम खे शेयर लाज़मी कजो। कुझु बि न करे सघो त इहो तव्हां ते आउं सम्झां थो त शाहिद जे लाइ या शाहिद जे तरफ़ां हिकिड़ो तव्हां ते कर्ज़ हूंदो त हिन प्रोग्राम खे शेयर ज़रूरु कजो। मुंहिंजे YouTube चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो। पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।